बलड़े जी जा आहिनि ऐं हू सॼी उमिरि अनवर पीरज़ादे सां गॾु रहिया आहिनि। अनवर पीरज़ादे जी शख़्सियत जो ऐं जेका उनजी दानिश्वराणो पासो आहे उनजो हिकिड़ो सभ खां मज़बूत हवालो इहो आहे त हू अवाम में वेंदड़ हर मोर्चे ते उहो जेकॾहिं सियासत थो करे तॾहिं बि उहो आम आवाम सां आहे। जेकॾहिं उहो सहाफ़त थो करे त हुनजा जेके इंटरव्यूज़ आहिनि उहे बि आम माण्हुनि सां आहिनि। ऐं हुन जो हिकिड़ो रिमार्क हो त सिंध जो एक्सपर्ट को अदीब को नक़ाद न आहे पर सिंध जो बकरार रेढार ऐं हारी आहे। ऐं हू या फोक विज़डम जेका आहे उहा ई हुनजे दानेश्वरीअ जो सभ खां प्लस पॉइंट हो। ऐं हू भिटाईअ जे बेतनि खे बि सिंध जे आम माण्हुनि खां हुन जूं मानाऊं पुछी ऐं जॾहिं ॿुधाईंदो हो त इन करे हू ड्राइंग रूम में वेहंदड़ दानेश्वरनि खां सदाईं मुनफ़रद रहियो। तो असां वटि डॉक्टर फ़याज़ वेठो आहे, इकरार पीरज़ादो आहे जेको जंहिंजा खाकनि ते ॿ मशहूरु किताब आया, ऐं कामरेड रमज़ान जेको अनवर पीरज़ादे जी अवाम दोस्तीअ मां मुतासिर थी सॼी उमिरि हुन मरीज़नि जा इलाज कराया। छो त हू जॾहिं नंढपण में बीमार हो त अनवर पीरज़ादे हुनजा इलाज लाइ ॻोठ मां चंदो करे हुनखे कराची वठी हुनजो जॾहिं इलाजु करायो त हुन चयो त हाणे मां सॼी उमिरि माण्हुनि जा इलाज कराईंदुमि। त हीउ सिंध जो सेवक आहे जेको अनवर पीरज़ादे मां मुतासिर थी। कामरेड थारो ॻोठ सुधार संगत में अनवर पीरज़ादे जे टीम जो मुतहरिक किरदारु आहे। सो मां पहिरियों इकरार सां पुछंदुमि, इकरार तव्हां अनवर पीरज़ादे सां गॾु बलड़े जी हिस्टोरिकल सोसाइटीअ वारी आइडिया ते कमु कयो, उन में बि बेसिक आइडिया आवाम सां कनेक्शन वारी हुई। ऐं जॾहिं मां पंहिंजो किताबु पियो लिखां त तव्हां सां जॾहिं इंटरव्यू कयो हुअमि त तव्हांजो इहो ख़्यालु हो त हू वाहिद दानिश्वर हो जेको आम माण्हुनि सां कचहरियूं कंदो हो, उन्हनि खां सवाल कंदो हो। ऐं भिटाईअ जे हवाले सां जेका हुनजी रिसर्च हुई त इन जे हिन अवाम दोस्त पहलूअ खे हिकु तव्हां कीअं था ॾिसो? अलस्त बिरबकुम जॾहिं कन पियो में कालू भला कलबसी तॾहिं तित चयो तहीं वेर कयो में वचन वेठी चंस नका कुन फयकून हुई नको लिंग लहम बन्यो हो न बुक्त में अञा की यादम मुंह तू ही सी संग उहा साजा सुपर। नका कुन फयकून ही नका हुंगन हूं सजण इन ये साथ में बीठे ॾिठो मुंह तन तॾा को मिली मुलाक़ात। अमर मूं ईअं न चयो त अनवर पीरज़ादो वाहिद दानिश्वर हुयो, पर आउं सम्झां थो त जेको इहो भिटाईअ जो फ़िक्र आहे त भई असांजी पाड़ पंहिंजी धरती आहे ऐं पंहिंजे धरतीअ जा माण्हू आहिनि, इन्हनि खां असांखे जुदा न आहे थियणो, ही उन्हनि जे कुड़म सां गॾु। त असांजी जेका बि जिदोजहद आहे, असांजो जेको बि कमु आहे उहो अवाम जे लाइ आहे। ऐं मां जॾहिं हिते ईंदो हुयो अनवर साहब, पोइ हितां असां निकिरंदा हुआसीं सैर सफ़ार ते घुमण फिरण, कचे वेंदा हुआसीं, विच में दरिया टपणो पवंदो हुयो त जेॾी महिल ॿेड़ीअ ते पहुचंदा हुआसीं त उन नाखोए खां उन मलाह खां हो ॿेड़ीअ जे हिकु हिकु पुर्ज़े बाबति पुछंदो हो। ऐं उन खां पोइ जेॾी महिल उतां असां निकिरंदा हुआसीं को धनार मिली वियो त उन खां पुछंदो हो त बाबा हे तोखे जेके बकरियूं आहिनि कहिड़े कहिड़े नस्ल जूं आहिनि, भला हिननि में ॿुधाए त इहा कामोरी बकरी कहिड़ी आहे, भला इहा ॿुधाए त भरी बकरी कहिड़ी आहे। ऐं वरी जेॾी महिल उन्हनि खे बीमारियूं थियूं थियनि त उन्हनि जा इलाज कहिड़ा आहिनि। मां अनवर सां मुख़्तलिफ़ जायुनि ते गॾु हुयुमि। बिल्कुलु। ऐं जेॾी महिल असां शाह जा रिसाला पढ़ूं था त उते उनजी वरी हेठां मानाऊं लिखियल हूंदियूं आहिनि, जीअं हिकिड़ो बेत हो जा तनु कई न तीअं सोई रियाई सॾड़ो पिरी पाए
पाईंदा कीअं तोखे अखिड़ियुनि में त डॉक्टर कल्याण आडवाणीअ जहिड़े वॾे आलिम उन जी माना सुओ लिखी छॾी हाणे सुओ जो अखियुनि में पवंदो त अखियूं त निकिरंदियूं न पर लाड़ सिंध जो हर माण्हू ॿुधाए थो त बाबा इहो सुहिणो जेको आहे सो सुरमो आहे जेकॾहिं सुरमो अखियुनि में न पवंदो ऐं इहा जेका आहे माना इहा असांजे दानिश्वरनि खे नथी अचे उन्हनि खे जेके अवाम खां कटियल आहे पर जेके अवाम सां जुड़ियल आहिनि उहे ज़ाहिरा जेॾी महिल हुननि सां मिलनि था त हुननि खे ख़बर पइजी थी वञे त इहा माना असुल आहे छा कहिड़ी माना आहे ऐं हू चवंदो हो त हीउ असां त इहो अख़बारुनि में ऐं कैलेंडर में ॾिसूं था न त 4 मौसमूं आहिनि सियारो बहार उन्हारो सरव पर हे जेको हिकिड़ो आम माण्हू आहे हारी नारी आहे उनखे ख़बर आहे त 15 ॾींहंनि खां पोइ उन में कहिड़ियूं तब्दीलियूं थियूं अचनि ऐं उन्हनि में छा असां हासिलु करे सघूं था छा पोखे सघूं था छा लुणी सघूं था इहे गर्मियूं कीअं थियूं अचनि इहे कहिड़नि ॾींहंनि में ईंदियूं थियूं त इहे समूरियूं शयूं असांखे सिंध जो आम माण्हू ॿुधाए सघे थो बिल्कुलु ख़ासि न बिल्कुलु इक़रार ऐं अनवर पीरज़ादो जीअं त फील्ड जो माण्हू हो त उन हिकिड़ो मज़मून लिखियो त भिटशाह ते सॼो साल मेलो थो लॻे ऐं उन पोइ ॿुधायो त पोइ मेलो कीअं थो लॻे ऐं भिटशाह ते 12 महीना मेलो आहे त हुन इहो चयो त भिटाई जेको आहे तव्हां अदीबनि वांगुरु सैडिस्ट न आहे हू त मवालनि जो बि शहरु आहे हू त चोरनि जो बि शहरु आहे हू धाड़ेलनि जो बि शहरु आहे त उहो सॼी सिंधी आवाम जेका आहे उहा भिटशाह ते हुनजो मेलो सॼो साल थी मल्हाए सो इहो हुनजो आवाम दोस्त फ़िकिर हो ऐं इक़रार मां चाहींदुसि त मैडम जीअं गज़ेटियर्स ते अनवर पीरज़ादे कमु कयो ईअं हुन ॻोठ में बलड़े जी हिस्टोरिकल सोसाइटी ठाहिण जी हिकिड़ी आइडिया ॾिनी जेको कमु उहो इक़रार खे पियो ॾिए जेके ख़ाकनि जो किताबु लिखियो वियो इहो इन जे पोयां बि बुनियादी तौर ते उहो ई स्कूल ऑफ थॉट हो त इक़रार हिन इहा आइडिया छा हुई ऐं हिन में हू जीअं तव्हां ॿुधायो ॿिटियूं क़बरूं कहिड़ियूं आहिनि खूह कहिड़ा आहिनि ऐं हुनर कहिड़ा आहिनि हुनजो थोरो ॿुधायो त इहा आइडिया हुई छा हा अनवर साहिबु जॾहिं बि कराचीअ खां हिते ईंदो हुयो त पोइ असांजूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं हुयूं ऐं इन हवाले सां भई ॻोठ जी तारीख़ कलम बंदि कजे छाकाणि जो असां हींअर जेका बलड़े जी ॾिसूं था ऐं जेका असां पंहिंजे ॿारोतण में बलड़े जी ॾिठी उन में फ़र्क़ु हुयो वरी जॾहिं असां वारा असां खां अॻियां हुया भाऊ शान वारा इन्हनि जेका बलड़े जी ॾिठी उहा अञा इन खां मुख़्तलिफ़ हुई वरी जेका तव्हांखे गुलाब वारनि बलड़े जी ॾिठी उहा उन खां मुख़्तलिफ़ हुई वरी उन खां बि के अॻियां जेके हूंदा उन्हनि जेका बलड़े जी ॾिठी हूंदी उहा उन खां मुख़्तलिफ़ हूंदी हाणे इहा ईंदड़ नसुल खे कीअं ख़बर पइजी वञे इन जे करे इन ॻाल्हि खे ॾिसी हुन चयो त बलड़े जी हिस्टोरिकल सोसाइटी ठाहियूं त उन में हूंदा हुआसीं सिर्फ़ु 2 ॼणा हिकिड़ो आउं ॿियो अनवर पीरज़ादो ऐं जेॾी महिल काको अनवर ईंदो त टियों बि हमरा असां सां गॾु हूंदो उहो मोहम्मद अली पठान पर जॾहिं अनवर साहिबु न हूंदो त मोहम्मद अली पठान असां खां थोरो पर हूंदो पोइ असां हींअर जेके दुकान आहिनि हाणे त सैलून जा दुकान आहिनि जिते ॾाढी बि ठहे थी वार बि लाहिनि था पर तंहिं वक़्त में उहो हिकिड़ो हूंदो उन जो आहत हूंदो हुयो उहो ईंदो अजब अची सॼे जेको आहे सो ॻोठ वारनि जी सेरव करे वेंदो अहिड़े ई नमूने सां खलुनि रंगण वारा हूंदा हुया त असांखे उन चयो त पहिरियों अचो त हिकिड़ी लिस्ट ठाहियूं त बाबा बलड़े जीअ में कहिड़ा पुरोहित रहनि था कहिड़ा हुनरमंद रहनि था कहिड़े क़िस्म जा दुकान आहे हींअर दुकान असांखे तेल मां मिले दुकान मां तेल थो मिले अॻे तेल घाणो में ठहंदो हुयो हिते घाणा कंहिंजा अहिड़े नमूने सां असां हिकिड़ी लिस्ट ठाहीसीं ऐं उन खां पोइ हे क़बरूं आहिनि हुन हिकिड़ी क़बर ते कतबो लॻणु घुरिजे त हीअ कंहिंजी आहे कहिड़े दौर जी आहे ऐं हिते आयासीं हूअं जेके क़बरूं थींदियूं आहिनि
उत्तर ॾखिण तरफ़ थींदियूं हुयूं, पर हीअ ओलह ओभर जे तरफ़ हुयूं। हीअ क़बरूं कीअं ठहियूं हुयूं? हाणे जॾहिं ॾिठोसीं 2-3 साल अॻु में त हिते नुसेरी फ़क़ीर हो अरबाब अली जुणे जो, जॾहिं उहो वफ़ात करे वियो त खणी आया अची उनजो जनाज़े जी निमाज़ जॾहिं पढ़ियनि त उहा ओभर ॾे मोड़ करे पढ़ियनि, जंहिं ते अमरान कुझु चयो भाउ कुफुर कुफुर, हे ग़लति था कयो, निमाज़ ओलह ॾे मोड़ करे पढ़िबी आहे। हुननि चयो भई असांजी तरीक़त इहा आहे त असां ओभर ॾे मोड़ करे पढ़ंदासीं, छाकाणि जो असां पूरब पुजारी आहियूं ऐं असां सम्झूं था त सिॼु ओभर ॾांहुं थो उभिरे ऐं क़बर बि असां इन ई पासे ॾांहुं ठाहींदासीं ओलह ॾे मोड़ करे त जीअं सिॼु उभिरे त पहिरियां किरणा हुनजे मुंहं ते पवनि। हाणे इहा ग़लति आहे सही आहे, पर इहे सभु डॉक्यूमेंट थियणु घुरिजनि न। त अनवर पीरज़ादे वटि जेका डेटा कलम बंदि करण जी, तारीख़ कलम बंदि करण जी जेका आइडिया आई, ऐं जेका जीअं असां कल्ह ॻाल्हायूं पिया त अनवर पीरज़ादो वॉज फुल ऑफ आइडियाज़, त इहा हिस्टोरिकल सोसाइटी सिंध जो हर ॻोठ में जे हुजे त सिंध जे ॻोठनि जी तारीख़, उनजो कल्चर, उनजी हिस्ट्री, उनजा हुनर, उहे सभिनी हिस्टोरिकल सोसाइटीअ में जॾहिं बलड़े जे शाइरनि जी लिस्ट ठाहियनि त उहा 82 शाइर बलड़े जा हुआ। सो हाणे असां हलूं था फयाज़ अनवर पीरज़ादे कचे जो ज़मींदार हो, भोगन में चवंदो असां कचे जा ज़मींदार आहियूं। सो आख़िर में उनखे हिकिड़ो ज़मीन करण जो कचे में मौक़ो मिलियो ऐं तव्हां हुन सां उते गॾु हुयव, त उते अवां अनवर पीरज़ादे जो अवाम दोस्त पासो कीअं ॾिठो, उते माण्हुनि सां हो कीअं मुखातिब थींदो, छा चवंदा? सभ खां पहिरीं सभिनी खे अस्सलाम वालेकुम मुंहिंजे तरफ़ां। असल में अनवर साहब में हिकिड़ी शइ इहा जेका हर माण्हू वरजाए चुको आहे त हुन में हिकिड़ी हेठां दर्जे ताईं हिकिड़ी जांच पड़ताल जी हुननि जी हिकिड़ी फितरी हिकिड़ी नेचर हुई। ओ गुलाम मुस्तफ़ा ममराणी हुजे, ओ अरबाब ममराणी हुजे, ओ कुनल फ़कीर हुजे, ओ तमामु जेकी कचे जा राग, ओ अनवर साहब जे करे घणा माण्हू कचहरी करण ईंदा, को लस्सी खणी अचे, को खीर खणी अचे। त अरबाब ममराणी खे बकरियूं हूंदियूं, उहो बकरियुनि जी उहो खीर खणी हुन में लूणु ऐं पाणी मिलाए कची लस्सी ठाहे ईंदो, पोइ छा त हुनजो दाग़ ॾींदो भई हीअ त तो त माना अॼु लाइ छा पियारे छॾियो असांखे, हीअ जेका आहे न सा अलाए छा चइबो आहे विस्की जेका ॿाहिरि मुल्क वारी हूंदी आहे, हीअ उन खां सुठी आहे। अहिड़े हवाले सां को चैम्पियन आहे, को खणी अचे जेको आहे सो जहर जी मानी, उन जी एॾी तारीफ़ वठी करे त उन पाण खे ख़बर कान हूंदी त का वाक़ई बि जहर जी मानी का एॾी सुठी आहे जेको घरों पचाए खणी पियो अचे। अहिड़े हिसाब सां को जीअं अकरार ॻाल्हि कई त को मेंहं जो धनार को मिली वञे त उन सां तफ़सीली कचहरी करे उन उते वेही रहे। हिकिड़े ॾींहुं असां शाम जो निकितासीं हुतां कचे मां अचूं पिया जेको आहे सो दरिया ते आयासीं त दरिया ते ॿेड़ीअ ते असां चढ़ियासीं ऐं ॿेड़ी थोरो दरिया खां 2-3 काना अञा अॻिते हली रवानी थी त हिकिड़ो दरिया जे विच में हिकिड़ो वाचूड़ो आहे, तमामु वॾो ऐं ख़तरनाक क़िस्म जो वाचूड़ो हुओ हवाए जो। उन हवाए जे वाचूड़े ॿेड़ीअ खणी एॾो स्पीड सां अचे दरिया जे साॻे क़बर ते हयूं जंहिं तां असां चढ़ियासीं, पर असांखे इहो ख़तरो हो त इहा ॿेड़ी 2 दिन थी वञे। ज़ोर सां प्रेशर सां उहा ॿेड़ी अचे दरिया ते लॻी, दरिया ते जेॾीमहिल जो आहे ॿेड़ी लॻी त वरी असां वापसि लथासीं, हवाए ख़तमु थिए। लुत्फ़ बि असां सां गॾु हो, पीर बाग बि हुयो, ॿिया काफ़ी माण्हू बि हुया, हिकिड़ो डांग बि हुन ॿेड़ी में हुयो। त थोरी देरि बीठासीं हुते, हवाए जेॾीमहिल ख़तमु थी त सभिनी माण्हुनि चयो त जेको असां हाणे वापसि था हलूं ॻोठ जी तरफ़। त मामे मूंखे चयो त न वरी हलूं, ऐं रस्ते में वरी हवाए लॻे, मौसम सुठी न आहे, ऐं असां राति शाम जो टाइम हो, राति असां हिते कचे में रहंदासीं। ठीकु आहे, उहा कचे में रहो। ॿिया माण्हू साॻी ॿेड़ी ते चढ़ी हलिया विया, मामो अनवर ऐं मां वापसि वियासीं। ढंढ जे किनारे ते हिकिड़ो घरु हो,
ख़ुदा न मामराणीअ जो चई अॼु ख़ुदा बख़्श वटि रहंदासीं। हलो था ख़ुदा बख़्श वटि हल वियासीं ख़ुदा बख़्श वटि हुनखे सॾु कयोसीं, निकिरी आयो, खट खणी आयो, हो त घर जे ॿाहिरों मनड़ी उन में खट रखीसीं। चईंसि ख़ुदा बख़्श अॼु असां राति तुंहिंजा महिमान आहियूं ऐं असां सिंधी चूज़ो ऐं सचे गिह में खाईंदासीं। हाणे हू त तमामु ग़रीब माण्हू हुन घर में अटो ॻोयो अलाए न, हिन जी फरमाइश अनवर साहिबु करे छॾी। उनजो भाउ साहिबु ॾिनो, साहिबु ॾिने मूंखे चयो त हाणे अनवर साहिब जी ख़िदमत करणी आहे, हाणे तूं बि असांजी कुझु मदद कर। मां चयो ठीकु आहे। पोइ वरी भरिसां पाड़े में कलोड़नि जो घर हो, मां हुननि खां मखण वठी आयुसि, सिंधी चूज़ो वठी आयुसि, पोइ हुननि खे ॾिनो, मन पचाए ॾिनो, राति रहियासीं, कचहरी कईसीं। अहिड़े हिसाब सां त फ़क़ीर पुनल भिटाईअ जो शौक़ीन हूंदो, उनखे को बि भिटाई जो शेर ईंदो कोन, पर उबतो सुबतो ग़लति बराबरि पढ़ंदो ऐं उनखे एॾो वॾो दाद ॾींदो, पोइ अञा सम्झंदो त वाक़ई मां वॾो सुठो ऐं सही पढ़ियो आहे। बिल्कुलु। ऐं बदर अबड़े साहिबु पंहिंजे किताब में लिखियो आहे त जॾहिं असां वेंदा हुआसीं सफ़रनि में त अनवर उन्हनि मक़ामी माण्हुनि खे पंहिंजो करे वेंदो हो। जंहिं करे भेरे थकियल टुटल पहुतासीं, ॾाढी उञ लॻी हुई, गिलास पाणीअ जो पियारियोनि त अनवर पीरज़ादे चयोनि त अदा तव्हांजो पाणी त ॾाढो मिठो आहे, इहो ॿियो बि पीअंदासीं। चई हाणे हू इन तारीफ़ जे करे जल्दी पाणी खे भरिया आयो, चई पाणी त ओड़ो उहो ई हो जीअं हूंदो आहे, पर अनवर हुन जे पाणीअ जी ईअं तारीफ़ कई जो उहो असांजी महिमान नवाज़ी ख़ुशीअ सां पिया कनि। सो मामा रमज़ान अवां जेको इहो जेको माण्हुनि जी सेवा करण वारो जेको दर्स सॼी उमिरि पंहिंजे ज़िंदगीअ ते अपनायो ऐं माण्हुनि जी ख़िदमत कयो, ऐं तव्हां लिखियो बि आहे त इहा इंस्पायरेशन तव्हांखे अनवर साहिबु मां मिली, इहा ॻाल्हि थोरी ॿुधायो। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे अवां जी महिरबानी, अवां असांखे मौक़ो ॾिनो। अदालत में वेठल दोस्त, स्टेज ते वेठल मुंहिंजे तरफ़ां सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जीअं त 14 सालनि जी उमिरि में मां हुयुसि त मूंखे बुख़ारु थी पियो। बुख़ार खां पोइ मादे में फट थी पियो, काफ़ी इलाजु करायोसीं। औलाद ज़ारा पीउ माउ खे प्यारी हूंदी आहे ऐं गुरबत बि हुई। पंहिंजे वसारनि जेको घर में अलो तलो हुयो सभु विकिणी करे मुंहिंजे अमड़ ऐं बाबा साहिब जन जो इलाजु करायो। अंग्रेज़ी इलाज खां अलावा यूनानी बि थियो, पर मूंखे फ़र्क़ु न पियो पए। ॾींहों ॾींहों कमज़ोर थींदो पियो वञा, मानी खाइणु छॾे ॾिनमि ऐं बिल्कुलु बिस्तरे ते पियल हुअसि। जुमे जो ॾींहुं हुजे, दरगाह मलूक शाह ते सुफ़ियानो राग हुयो, फ़क़ीर यारमंद मामे अनवर सां गॾु हो ऐं फ़ुकरान जो टोलो जेको हुयो तक़रीबन 25 जे लॻभॻि हुयो। जीअं सुफ़ियानो कलाम उते पूरो थियो त पोइ फ़क़ीर यारमंद मामे अनवर खे चयो त हाणे अॼु हलूं था, मामे रमज़ानी सिहत जो आहे सही न आहे, उनजी इयादत करणु हलो ऐं का सलाह कयो त जीअं हुनखे गॾिजी करे तव्हां कराची इलाज लाइ खणी वञो। हीउ सिजल ते टाइम हुयो, बाबा बि हुन महिल कोन हुयो, निमाज़ पढ़ण वियो। अमड़ हुई हुन महिल दुआई पई करे मेह जी, खीर ताज़ो हुयो, असां चांहि तकड़ में करेसीं। बाबा बि अची वियो, सभिनी दोस्तनि खे चांहि पीआरीसीं। फ़क़ीर जालमंद मुंहिंजे लाइ अर्ज़ु कयो मां अनवर खे त भाई इंतिहाई ग़रीब आहिनि, हिननि जी अवां गॾिजी सॼी करे हिन जी मदद कयो ऐं हिनखे जना अस्पताल कराची में दाख़िला वठी वियो। पोइ मां खे ॾाढो जेको आहे सो ॾुख बि थिए पियो, ख़ुशि बि थिया पियो त लख स्थान बाक़ा जो असांजो हींअर सहारो हिकिड़ो निकिरी पियो आहे भलाईअ जो ऐं उमेदु आहे त मां सिहतमंद थींदुसि। पोइ फ़क़ीर यारमंद हिनखे तमामु घणे खां घणो मुंहिंजे बारे में चयो ऐं इहा बि हुनखे हिदायत कई त तव्हां जेको आहे सो जंहिं बि दोस्त खां डोनेशन वठो, पर ग़रीबनि खां न वठिजो, छो त असां वटि गुरबत बि तमामु घणी आहे घर में। उनजे में मौजदरी जेका चौधारी हम चौरस शाख आहे, असम शाख आहे, सॼो वञे थो त उते मुलाज़िम तबिको जेको आहे असांजे ॻोठ जो बि सुठो हुयो। उहा ज़िमेवारी उस्ताद लुत्फ़ पीरज़ादे ते ऐं ग़ुलाम यासिन पीरज़ादे ते रखी वई ऐं उहो चंदो जेको थियो 3000 ऐं कुझु रुपया थियो, पर 3000 रुपया जेको चंदो हो तमामु वॾो हो उन्हनि ॾींहंनि में। ऐं 25 रुपया मोहनजोदड़ो स्टेशन रेलवे स्टेशन खां कराची ताईं 25 रुपया टिकेट हुई, जेका असां अमर बि हुई, उस्ताद लुत्फ़ पीरज़ादो बि हुयो ऐं आउं बि हुयुसि। उते जीअं मुंहिंजे कैंट सेक्टर लॻे साईं फ़क़ीर साईं जो घर हो रेस कोर्स, उते पहुतासीं ऐं उते सुबुह जो नाश्तो करण खां पोइ असांखे जना अस्पताल फ़क़ीर वठी हलियो।
फ़क़ीर पाण वॾो बि हुयो, उस्ताद लुत्फ़ हुयो, दाख़िला वठी ॾिना। ऐं उन्हनि ॾींहंनि में असांजे ॻोठ जो बि हिकिड़ो ॿियो मरीज़ हुयो, एजाज़ अली ॿुगियो, जंहिंजे दिमाग़ी रंग खां टुटी पई मलवड़नि जी। उहे बि उते असां सां गॾु हुया। तक़रीबन मां हुते 10 ॾींहं दाख़िल हुयुसि। 10 ॾींहंनि में मां बिल्कुलु सिहतमंद थी वियुसि। ऐं मां जॾहिं घर पहुतुसि त मां इहो ॻोठाणनि सां वचन कयो त जेको अनवर साहिबु मुंहिंजे लाइ जाखोड़ करे चंदो करे मुंहिंजो इलाजु कराए। ऐं मुंहिंजो बाबा सां इहो वचन आहे त अॼु ॾींहं खां वठी कंहिं बि में जेकॾहिं को मरीज़ हूंदो त मां जोड़ी करे हर हिकु नियाणीअ जे दर ते, अमर जे दर ते, भार जे दर ते चंदो वठी करे मां छो न ही कमु जेको आहे सो पंहिंजे लाइ ऐं ॻोठाणे जे लाइ कयां, जीअं मूंखे कॾहिं दिलि सुकून बि मिले ऐं आख़िरत लाइ बहितर आहे। ऐं ॾिठो वञे त जो कॾहिं इंसान ज़ाती जी ख़िदमत न करण वारो जेको निशान आहे न, उहो अधूरो निशान आहे, सफ़ा बिल्कुलु अधूरो। साईं मां त ख़ुशि थींदो आहियां ऐं एतिरो ख़ुशि थींदो आहे त जेकॾहिं ॻोठ में पाड़े वारो या ॿियनि ॻोठनि जा बि काफ़ी माण्हू मूं ॾे ईंदा आहिनि ऐं उन सां मां गॾिजी ईंदो आहियां। ईअं न त 2 ॾींहं, पर भले उन्हनि खे 15 ॾींहं पवनि, पर 15 ॾींहं मां हुन सां गॾु हूंदो आहियां। उन्हनि जी टेस्टियूं मुकमल कराईंदा आहियूं जेसि ताईं हुनखे इलाजु न वणंदो तेसि ताईं मूंखे सुकून न हूंदो आहे। ऐं हू मूंखे फरमाइश बि कंदा आहिनि त छा खाईंदो, मुंहिंजो भाउ मूंखे कुझु बि न आहे खाइणो, तव्हां मुंहिंजे करे पाण खे तकलीफ़ न ॾियो, तव्हां पंहिंजो पेट भरियो, मुंहिंजो खाइणु पीअणु जेको आहे सो मुंहिंजे वस खां ॿार आहे, तव्हांजे वस खां ॿार आहे। मां बिल्कुलु सादे जेको आहे सो मानी काईंदुसि, तव्हांजी पाण जेको आहे पंहिंजो पेट भरियो। अहिड़े तरीक़े सां असां ॾींहं गुज़ारींदा आहियूं मरीज़नि सां, ख़ासि करे लाड़काने खां गंबड़ खां हैदराबाद कराची ताईं, पर 15 खां महीनो बि मां जेको आहे सो मरीज़नि सां रहंदो हुयुसि। वाह साईं वाह, इहा हिकिड़ी मिसाली ज़िंदगी आहे त सॼी उमिरि माण्हू ग़रीब मिसकिननि जा इलाज कराए, ॻोठा खां उनखे कराची वठी अचे। ऐं जॾहिं बलड़े जी होम न हो त मामो रमज़ान इस्पतालुनि में रही उन्हनि जा इलाज कराईंदो। ऐं हाणे असां बलड़े जी व्हाट्सअप ग्रुप तरफ़ां बलड़े जी होम ठाहियो आहे, त हाणे मामो रमज़ान उते मरीज़नि सां रही ऐं उनजा इलाज कराए थो। त इहा इंस्पायरेशन आहे जेका हिकिड़ा लीडर पैदा करे थी ऐं उहे पोइ जनरेशन्स टू जनरेशन उहो कमु कंदा था रहनि। हाणे मां कामरेड ठारे खां पुछंदुमि कुझु ॻाल्हाईंदो। गोड़ सुधार संगत में जेको तव्हां रहियो अनवर पीरज़ादे सां, त उन दौर जी कुझु ॻाल्हियूं तव्हां कीअं माण्हुनि जी ख़िदमत कई? अदा असांजा जेके अनवर साहब वारा आहिनि या पीरज़ादा आहिनि, हितां जा न आहिनि, इहे हेॾे दरिया खोने पक ज़मीनूं 200 किलो आहिनि ओॾे रहंदा। हिते असां वटि वॾे का माण्हू आहे, को कहिड़े वॾे माण्हू को कंहिंजो अचे विढ़ांग शुरू हूंदी, फॾा फसाद हूंदा। अनवर पीरज़ादे कोट साहिब संगत ठाही या संगत सॼी पीरज़ादनि, उन्हनि असांखे बि नाइब कयो। पोइ इहा इस्पताल ठाराई आहे। डॉक्टर ज़ुबैदा मेमोरियल हॉस्पिटल पंहिंजे मदद पाण जे बुनियाद ते गुड़ सुधार संगत ठाही। वरी डिस्पेंसरी मंज़ूर थी आई हाजी लाल बख्श शेख जे नाले सां, उन लाइ प्लाट मां ॾिनो आहे, उहा हले थी पई हाणे। वाह। पोइ सिंधारी कमेटी में बसि कम्यूनिस्ट पार्टी जो मेंबर थियुसि। थर ताईं बि मां 15 ॾींहं थर में रहियुसि। काम सुबुह ऐं असांजो जाम साथी हा इलेक्शन 15 ॾींहं थर में रहियुसि, काउंसलर बि रहियुसि मां, मुंहिंजी माई रही त बि मूं बि पीरज़ादो चेयरमैन रहियो। इहा ॻोठ जी अनवर साहब जे करे थियो, न त हे पाण में पीरज़ादा विढ़ंदा ज़मीनुनि ते। हा, सख़्त गिर इख़्तिलाफ़ हूंदा जेके पाड़ा पोइ पाण में हा मिलिया। कहिड़ी कलाक वेही घणो कंदा, हा चोरियूं कंदा, बुरियूं कंदा, माण्हू विढ़ाईंदा। इहो अनवर पीरज़ादो जंहिं ॼट हुआसीं, अबो ॾाढो हारी हुआसीं, असांखे खणी तंज़ीम में गॾु कचरियूं कंदा हुआसीं। मिनिस्टर रवेन जो उहो असांजे हारी आहे, उन्हनि ते ज़मीन पाणी बंदि कई, उन ते पेरनि उघाड़े FIR दाख़िल कराई।
हाई कोर्ट जे लाड़काणे में अब्दुल हमीद जैसर इहो वकीलो करे पाणी नथा ॾियनि हारियुनि खे उहो पाणी वतो अनवर पीरज़ादो हे जेको ॻोठु आहे हे शहूर आहे अनवर पीरज़ादे ॾिनल आहे। वाह। कामड़े जो बि इहो ई मक़सदु हो त बलड़ेजीअ में पीरज़ादा त आया 1936 में जा जेसिताईं वञी अनवर पीरज़ादो या इहा जेका जनरेशन जेसिताईं वञी इहा मेच्योर थी तेसिताईं ही बलड़ेजी हिननि वॾेरनि जो राज हो। मूसा खान वॾेरे जा माण्हू, फलाणे वॾेरे जा माण्हू, गुलामर वॾेरे जा माण्हू, पोइ उन्हनि वॾेरनि हिननि जॾहिं पाण में चंद नौजवाननि गॾिजी सॼी हिकिड़ी ॻोठ सुधार संगत ठाही ऐं हुननि इहो फ़ैसिलो कयो त हिननि वॾेरनि मां असां आजपो वठूं। उन जे लाइ हिननि यूसी लेवल ते कामड़े खे काउंसलर लाइ बीहारनि ऐं मोहब खे हिकिड़ो चेयरमैन लाइ बीहारनि ऐं मोहब अपोज जंहिंजे अगेंस्ट में बीठो उहो मूसा खान जो पुटु अकरम बुगियो खां उन दौर में हिननि खटियो आहे त इहा वॾेरनि खे हुननि उन दौर में एॾी वॾी शिकस्त ॾिनी। अच्छा इकरार मां हिकिड़ो मिंट ॻाल्हि पई हले अनवर साहब जे अवाम दोस्तीअ जी त मूंखे यादि आहे त 1987 में मां पहिरियों चकर भिटशाह जे मेले ते वियो आहियां जॾहिं मां 9हीं जमायत पढ़ां थो ऐं उन खां पोइ विच में को हिकु ॿ ॾियारा अहिड़ा आहिनि हिकु ॿ मेलो जेको रहिजी वियो आहे न त असांजो रोज़ इहो हर साल उते वञणु थींदो आहे। अनवर साहब जा मोहतरम अब्दुल हमीद आखून साहब ऐं मुमताज़ मिर्ज़ा मरहूम जन सां ॾाढा सुठा तालुकात हुआ, दोस्तीअ वारा नाता हुआ। पर जॾहिं इन्हनि अमराहनि भिटशाह जे बदिरां हैदराबाद में लतीफ़ कॉन्फ्रेंस जो ऐलान कयो हो। फयाज़ अनवर पीरज़ादे कच्चे जो ज़मींदार हो, भोगन में चवंदो असां कच्चे जा ज़मींदार आहियूं। तो आख़िर में उनखे हिकिड़ो ज़मीन करण जो कच्चे में मौक़ो मिलियो ऐं तव्हां हुन सां उते गॾु हुयव त उते अवां अनवर पीरज़ादे जो अवाम दोस्त पासो कीअं ॾिठो, उते माण्हुनि सां उहो कीअं मुखातिब थींदो, छा चवंदा? सभु पहिरीं सभिनी खे अस्सलाम वालेकुम मुंहिंजे तरफ़ां। असल में अनवर साहब में हिकिड़ी शइ इहा जेका हर माण्हू वरजाए चुको आहे त हुन में हिकिड़ी हेठि दर्जे ताईं हिकिड़ी जांच पड़ताल जी हुननि जी हिकिड़ी फिक्री हिकिड़ी नेचर हुई। ओ गुलाम मुस्तफ़ा ममराणी हुजे, ओ अरबाब ममराणी हुजे, ओ कुनल फ़कीर हुजे, ओ तमामु जेकी कचे जा राह को अनवर साहब जे करे घणा माण्हू कचहरी करण ईंदा, को लस्सी खणी अचे, को खीर खणी अचे। त अरबाब ममराणी खे ॿकिरियूं हूंदियूं, उहो ॿकिरियुनि जी उहो खीर खणी हुन में लूणु ऐं पाणी मिलाए कची लस्सी ठाहे ईंदो, पोइ छा त हुनजो दाग़ ॾींदो त हीअ त तो त माना अॼु लाइ छा पियारे छॾियो असांखे, हीअ जेका आहे न असां अलाए छा चइबो आहे, विस्की जेका ॿाहिरि मुल्क वारी हूंदी आहे हीअ उन खां सुठी आहे। अहिड़े हवाले सां को चैंपियन आहे को खणी अचे जेको आहे सो जोर जी मानी, उन जी एॾी तारीफ़ वठी करे त उन पाण खे ख़बर कान हूंदी त का वाक़ई बि जोर जी मानी का एॾी सुठी आहे जेको घरों पचाए खणी पियो अचे। अहिड़े हिसाब सां को जीअं अकरार ॻाल्हि कई त को मेंहं जो धनार को मिली वञे त उन सां तफ़सीली कचहरी करे उन उते वेही रहे। हिकिड़े ॾींहुं असां शाम जो निकितासीं हुतां कचे मां अचूं पिया जेको आहे सो दरिया ते आयासीं त दरिया ते ॿेड़ीअ ते असां चढ़ियासीं ऐं ॿेड़ी थोरो दरिया खां 2-3 काना अञा अॻिते हली रवानी थी त हिकिड़ो दरिया जे विच में हिकिड़ो वाचूड़ो आहे, तमामु वॾो ऐं ख़तरनाक क़िस्म जो वाचूड़ो हुओ हवाए जो। उन हवाए जे वाचूड़े ॿेड़ीअ खणी एॾो स्पीड सां अचे दरिया जे साॻे कबर ते हयूं जंहिं तां असां चढ़ियासीं। पर असांखे इहो ख़तरो हो त इहा ॿेड़ी 2 दिन थी वञे, ज़ोर सां प्रेशर सां उहा ॿेड़ी अचे दरिया ते लॻी। दरिया ते जेॾी महिल जो आहे ॿेड़ी लॻी त वरी असां वापसि लथासीं हवाए ख़तमु थिए।
लुत्फ़ बि असां सां गॾु हो। पीर बाग बि हुयो, ॿिया काफ़ी माण्हू बि हुया, हिकिड़ो डांद बि हुन ॿेड़ी में हुयो। त थोरी देरि बीठासीं हुते, हवा जेॾी महिल ख़तमु थी त सभिनी माण्हुनि चयो त जेको असां हाणे वापसि था हलूं ॻोठ जी तरफ़। त मामे मूंखे चयो त न वरी हलूं, ऐं रस्ते में वरी हवा लॻे, मौसम सुठी न आहे, ऐं असां राति शाम जो टाइम हो, राति असां हिते कचे में रहंदासीं। ठीकु आहे, उहा कचे में रहो। ॿिया माण्हू साॻी ॿेड़ी ते चढ़ी हलिया विया, मामो अनवर ऐं मां वापसि वियासीं। ढंढ जे किनारे ते हिकिड़ो घरु हो ख़ुदि न ममराणीअ जो, चई अॼु ख़ुदा बख़्श वटि रहंदासीं। हलो था ख़ुदा बख़्श वटि हल वियासीं। ख़ुदा बख़्श वटि हुनखे सॾु कयोसीं, निकिरी आयो, खट खणी आयो, हो त घर जे ॿाहिरों मनड़ी उन में खट रखीसीं। चईंसि ख़ुदा बख़्श अॼु असां राति तुंहिंजा महिमान आहियूं, ऐं असां सिंधी चूज़ो ऐं सचे गिह में खाईंदासीं। हाणे हू त तमामु ग़रीब माण्हू, उन घर में अटो ॻोयो अलाए न, हिन जी फरमाइश अनवर साहिबु करे छॾी। उनजो भाउ साहिबु ॾिनो, साहिबु ॾिने मूंखे चयो त हाणे अनवर साहिब जी ख़िदमत करणी आहे, हाणे तूं बि असांजी कुझु मदद कर। मां चयो ठीकु आहे। पोइ वरी भरिसां पाड़े में कलोड़नि जो घरु हो, मां हुननि खां मखण वठी आयुसि, सिंधी चूज़ो वठी आयुसि, पोइ हुननि खे ॾिनो, मन पचाए ॾिनो, राति रहियासीं, कचहरी कईसीं। अहिड़े हिसाब सां त फ़क़ीर पुनल भिटाईअ जो शौक़ीन हूंदो, उनखे को बि भिटाई जो शेर ईंदो कोन, पर उबतो सुबतो ग़लति बराबरि पढ़ंदो, ऐं उनखे एॾो वॾो दाग़ ॾींदो, पोइ अञा सम्झंदो त वाक़ई मां वॾो सुठो ऐं सही पढ़ियो आहे। बिल्कुलु। ऐं बदर अबड़े साहिबु पंहिंजे किताब में लिखियो आहे त जॾहिं असां वेंदा हुआसीं सफ़रनि में त अनवर उन्हनि मक़ामी माण्हुनि खे पंहिंजो करे वेंदो हो। जंहिं हिकु भेरे थकियल टुटल पहुतासीं, ॾाढी उञ लॻी हुई, गिलास पाणीअ जो पियारियोनि त अनवर पीरज़ादे चयोनि त दादा तव्हांजो पाणी त ॾाढो मिठो आहे, इहो ॿियो बि पीअंदासीं। चई हाणे हू इन तारीफ़ जे करे जल्दी पाणी खे भरिया आयो, चई पाणी त ओड़ो उहो ई हो जीअं हूंदो आहे, पर अनवर हुन जे पाणीअ जी ईअं तारीफ़ कई जो उहो असांजी महिमान नवाज़ी ख़ुशीअ सां पिया कनि। सो मामा रमज़ान अवां जेको इहो जेको माण्हुनि जी सेवा करण वारो जेको दर्स सॼी उमिरि पंहिंजे ज़िंदगीअ ते अपनायो ऐं माण्हुनि जी ख़िदमत कयो, ऐं तव्हां लिखियो बि आहे त इहा इंस्पायरेशन तव्हांखे अनवर साहिबु मां मिली, इहा ॻाल्हि थोरी ॿुधायो। माण्हू सभु न सुहिणा, बाक़ी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे अवां जी महिरबानी, अवां असांखे मौक़ो ॾिनो। अदालत में वेठल दोस्त, स्टेज मुंहिंजे तरफ़ां सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जीअं त 14 सालनि जी उमिरि में मां हुयुसि त मूंखे बुखार थी पियो। बुखार खां पोइ मादे में फट थी पियो, काफ़ी इलाजु करायोसीं। औलाद ज़ारा पीउ माउ खे प्यारी हूंदी आहे, ऐं गुरबत बि हुई। पंहिंजे वसारनि जेको घर में अलो तलो हुयो उहो सभु विकिणी करे मुंहिंजे अमर ऐं बाबा साहिब जन जो इलाजु करायो। अंग्रेज़ी इलाज खां अलावा यूनानी बि थियो, पर मूंखे फ़र्क़ु न पियो पए। ॾींहों ॾींहों कमज़ोर थींदो पियो वञा, मानी खाइणु छॾे ॾिनमि ऐं बिल्कुलु बिस्तरे ते पियल हुअसि। जुमे जो ॾींहुं हुजे, दरगाह मलूक शाह ते सुफ़ियानो राग हुयो, फ़क़ीर यारमंद मामे अनवर सां गॾु, ऐं फ़ुकरान जो टोलो जेको हुयो तक़रीबन 25 जे लॻभॻि हुयो। जीअं सुफ़ियानो कलाम उते पूरो थियो त पोइ फ़क़ीर यारमंद मामे अनवर खे चयो त हाणे अॼु हलूं था, मामे रमज़ानी सिहत जो सही न आहे, उनजी इयादत करणु हलो, ऐं का सलाह कयो त जीअं हुनखे गॾिजी करे तव्हां कराची इलाज लाइ खणी वञो। हीउ सिजल ते टाइम हुयो, बाबा बि उन महिल कोन हुयो, निमाज़ पढ़णु वियो। अमड़ हुई उन महिल दुआई पई करे मेंहजी, खीर ताज़ो हुयो, असां चांहि तकड़ में करेसीं। बाबा बि अची वियो, सभिनी दोस्तनि खे चांहि पीआरीसीं। फ़क़ीर यारमंद मुंहिंजे लाइ अर्ज़ु कयो माने अनवर खे त भाई इंतिहाई ग़रीब आहिनि, हिननि जी अवां गॾिजी सघी करे हिन जी मदद कयो ऐं हिनखे जना अस्पताल कराची में दाख़िला वठी वियो। पोइ मां खे ॾाढो जेको आहे सो ॾुख बि थिए पियो, ख़ुशि बि थिया पियो त लख सान बाक़ा जो असांजो हींअर सहारो हिकिड़ो निकिरी पियो आहे भलाईअ जो, ऐं उमेदु आहे त मां सिहतमंद थींदुसि। पोइ फ़क़ीर यारमंद हिनखे तमामु घणे खां घणो मुंहिंजे बारे में चयो, ऐं इहा बि हुनखे हिदायत कई त तव्हां जेको आहे सो जंहिं बि दोस्त खां डोनेशन वठो, पर ग़रीबनि खां न वठिजो, छो त असां वटि गुरबत बि तमामु घणी आहे घर में। उन जे में मौजदरी जेका चौधारी हम चौरस शाख आहे, असम शाख आहे, सॼो वञे थो, त उते मुलाज़िम तबिको जेको आहे असांजे ॻोठ जो बि सुठो हुयो। पोइ उहा ज़िमेवारी उस्ताद लुत्फ़ पीरज़ादे ते ऐं ग़ुलाम यासिन पीरज़ादे ते रखी वई। ऐं उहो चंदो जेको थियो त
3000 कुछ रुपया थियो, पर 3000 रुपया जेको चंदो हो तमामु वॾो हो उन्हनि ॾींहंनि में। ऐं 25 रुपया मोहनजोदड़ो स्टेशन रेलवे स्टेशन खां कराची ताईं 25 रुपया टिकट हुई, जेका असां अमर बि हुई, ओसां लुत्फ़ पीरज़ादो बि हुयो ऐं आउं बि हुयुसि। हुते जीअं मुंहिंजे कैंट खां लॻे साईं फ़क़ीर साईं जो घर हो रेस कोर्स, उते पहुतासीं ऐं उते सुबुह जो नाश्तो करण खां पोइ असांखे जना अस्पताल फ़क़ीर वठी हलियो। फ़क़ीर पाण वॾो बि हुयो, ओसां लुत्फ़ हुयो, दाख़िला वठी ॾिना। ऐं उन्हनि ॾींहंनि में असांजे ॻोठ जो बि हिकिड़ो ॿियो मरीज़ हुयो, एजाज़ अली ॿुगियो, जंहिंजे दिमाग़ी रंग खां टुटी पई मलवड़नि जी, उहे बि उते असां गॾु हुया। तक़रीबन मां हुते 10 ॾींहं दाख़िल हुयुसि। 10 ॾींहंनि में मां बिल्कुलु सिहतमंद थी वियुसि ऐं मां जॾहिं घर पहुतुसि त मां इहो ॻोठाणनि सां वचन कयो त जेको अनवर साहिबु मुंहिंजे लाइ जाखोड़ करे चंदो करे मुंहिंजो इलाजु कराए। ऐं मुंहिंजो बाबा सां इहो वचन आहे त अॼु खां वठी कंहिं बि में जेकॾहिं को मरीज़ हूंदो त मां जोड़ी करे हर हिकु न्याणी जे दर ते, अमर जे दर ते, भार जे दर ते चंदो वठी करे मां छो न हीउ कमु जेको आहे सो पंहिंजे लाइ ऐं ॻोठाणे जे लाइ कयां, जीअं मूंखे कॾहिं दिलि सुकून बि मिले ऐं आख़िरत लाइ बहितर आहे। ऐं ॾिठो वञे त जो कॾहिं इंसान ज़ाती जी ख़िदमत न करण वारो जेको निशान आहे न, उहो अधूरो निशान आहे, सफ़ा बिल्कुलु अधूरो। मां त ख़ुशि थींदो आहियां ऐं एतिरो ख़ुशि थींदो आहे त जेकॾहिं ॻोठ में पाड़े वारो या ॿियनि ॻोठनि जा बि काफ़ी माण्हू मूं ॾे ईंदा आहिनि ऐं उन सां मां गॾिजी वेंदो आहियां। ईअं न त 2 ॾींहं, पर भले हुननि खे 15 ॾींहं पवनि, पर 15 ॾींहं मां हुन सां गॾु हूंदो आहे। उन्हनि जी टेस्टियूं मुकमल कराईंदा आहियूं, जेसि ताईं हुनजो इलाजु न वणंदो तेसि ताईं मूंखे सुकून न हूंदो आहे। ऐं हू मूंखे फरमाइश बि कंदा आहिनि त छा खाईंदा, मुंहिंजो बाबा मूंखे कुझु न आहे खाइणो, तव्हां मुंहिंजे करे पाण खे तकलीफ़ न ॾियो, तव्हां पंहिंजो पेट भरियो, मुंहिंजो खाइणो पीअणो जेको आहे मुंहिंजे वस खां ॿार आहे, तव्हांजे वस खां ॿार आहे। मां बिल्कुलु सादी जेको आहे सो मानी काईंदुसि, तव्हांजी पाण जेको आहे पंहिंजो पेट भरियो। अहिड़े तरीक़े सां असां ॾींहं गुज़ारींदा आहियूं मरीज़नि सां, ख़ासि करे लाड़काने खां गंबड़ खां हैदराबाद कराची ताईं, पर 15 खां महीनो बि मां जेको आहे सो मरीज़नि सां रहंदो हुयुसि। वाह साईं वाह, इहा हिकिड़ी मिसाली ज़िंदगी आहे त सॼी उमिरि माण्हू ग़रीब मिसकिननि जा इलाज कराए, ॻोठा खां उनखे कराची वठी अचे। ऐं जॾहिं बलड़े जी होम न हो त मामो रमज़ान इस्पतालुनि में रही उन्हनि जा इलाज कराईंदो। ऐं हाणे असां बलड़े जी व्हाट्सअप ग्रुप तरफ़ां बलड़े जी होम ठाहियो आहे, त हाणे मामो रमज़ान उते मरीज़नि सां रही ऐं उन जा इलाज कराए थो। त इहा इंस्पायरेशन आहे जेका हिकिड़ा लीडर पैदा करे थी ऐं उहे पोइ जनरेशन्स टू जनरेशन उहो कमु कंदा था रहनि। हाणे मां कामरेड ठारे खां पुछंदुमि कुझु ॻाल्हाईंदो, गोड़ सुधार संगत में जेको तव्हां रहियो अनवर पीरज़ादे सां, त उन दौर जी कुझु ॻाल्हियूं तव्हां कीअं माण्हुनि जी ख़िदमत कई? अदा असांजा जेके अनवर साहब वारा आहिनि या पीरज़ादा आहिनि, हितां जा न आहिनि, इहे हेॾे दरिया खोने पक ज़मीन मटे सौ किलो आहिनि, ओॾे रहंदा। हिते असां वटि वॾे का माण्हू आहे, को कहिड़े वॾे माण्हू को कंहिंजो अचे विढ़ांग शुरू हूंदी, फॾा फसाद हूंदा। अनवर पीरज़ादे कोट शहर संगत ठाही, इहा संगत सॼी पीरज़ादनि, उन्हनि असांखे बि नाइब कयो। पोइ इहा इस्पताल ठाराई आहे, डॉक्टर ज़ुबैदा मेमोरियल हॉस्पिटल पंहिंजे मदद पाण जे बुनियाद ते गुड़ सुधार संगत ठाही। वरी डिस्पेंसरी मंज़ूर थी आई हाजी लाल बख्श शेख जे नाले सां, उन लाइ प्लाट मां ॾिनो आहे, उहा हले थी पई हाणे। पोइ सिंधारी कमेटी में बसि कम्यूनिस्ट पार्टी जो मेंबर थियुसि। थर ताईं बि मां 15 ॾींहं थर में रहियुसि। काम सुबुह ऐं असांजो जाम साथी इलेक्शन 15 ॾींहं थर में रहियुसि, काउंसलर बि रहियुसि मां, मुंहिंजी माई रही त बि मूं बि पीरज़ादो चेयरमैन रहियो या ॻोठ जी। अनवर साहब करे थियो, न त हे पाण में पीरज़ादा विढ़ंदा ज़मीनुनि ते। सख़्त गिर इख़्तिलाफ़ हूंदा जेके पाड़ा पोइ पाण में मिलिया। कहिड़ी कलाक वेही घणो कंदा, हा मोकिला कलाक चोरियूं कंदा, बुरियूं कंदा, माण्हू विढ़ाईंदा।
इहो ई इहो इनकलाब इहो हुयो। अनवर पीरज़ादो जंहिं ॼट हुआसीं अबो ॾाढो हारी हुआसीं, असांखे खणी तंजीम में गॾु कचरियूं कंदा हुआसीं। मिनिस्टर रवेन जो उहो असांजे हारी आहे उन्हनि ते ज़मीन पाणी बंदि कई, उन ते पेरनि उघाड़े एफ.आई.आर. दाख़िल कराई हाई कोर्ट जे लालकाणे में। अब्दुल हमीद जेसर इहो वकील हो करे पाणी नथा ॾियनि हारियुनि खे, उहो पाणी वरितो। अनवर पीरज़ादो हे जेको ॻोठु आहे हे शहूर आहे, अनवर पीरज़ादे ॾिनल आहे। वाह। कामड़े जो बि इहो ई मक़सदु हो त बलड़ेजीअ में पीरज़ादा आया 1936 में, जहाँ जेसिताईं वञी अनवर पीरज़ादो या इहा जेका जनरेशन जेसिताईं वञी इहा मैच्योर थी, तेसिताईं ही बलड़ेजी हिननि वॾेरनि जो राज हो। मूसा खान वॾेरे जा माण्हू, फलाणे वॾेरे जा माण्हू, गुलाम वॾेरे जा माण्हू, उन्हनि वॾेरनि हिननि जॾहिं पाण में चंद नौजवाननि गॾिजी सॼी हिकिड़ी ॻोठ सुधार संगत ठाही ऐं हुननि इहो फ़ैसिलो कयो त हिननि वॾेरनि मां असां आजपो वठूं। उन जे लाइ हिननि जोशी लेवल ते कामड़े खे काउंसलर लाइ बीहारनि ऐं मोहब खे हिकिड़ो चेयरमैन लाइ बीहारनि ऐं मोहब जंहिंजे अगेंस्ट में बीठो उहो मूसा खान जो पुटु अकरम बुगियो खां उन दौर में हिननि खटियो आहे। त इहा वॾेरनि खे हुननि उन दौर में एॾी वॾी शिकस्त ॾिनी। अच्छा इकरार मां हिकिड़ो मिंट ॻाल्हि पई हले अनवर साहब जे अवाम दोस्तीअ जी, त मूंखे यादि आहे त 1987 में मां पहिरियों चकर भिटशाह जे मेले ते वियो आहियां जॾहिं मां 9वीं जमायत पढ़ां थो, ऐं उन खां पोइ विच में को हिकु ॿ ॾियारा अहिड़ा आहिनि, हिकु ॿ मेलो जेको रहिजी वियो आहे, न त असांजो रोज़ इहो हर साल हुते वञणु थींदो आहे। अनवर साहब जा मोहतरम अब्दुल हमीद आखून साहब ऐं मुमताज़ मिर्ज़ा मरहूम जन सां ॾाढा सुठा तालुकात हुआ, दोस्तीअ वारा नाता हुआ। पर जॾहिं इन्हनि अमराहनि भिटशाह जे बदिरां हैदराबाद में लतीफ़ कॉन्फ्रेंस जो ऐलान कयो हो, अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू के जबल जा, के बर जा, के बहर जा, उहे सभु अची हिते भिटाईअ जे आसन ते गॾु थियनि था ऐं तव्हांखे इहे नथा वणनि, तव्हांखे एसीअ में विहणो आहे, भई असां अहिड़ी कॉन्फ्रेंस में न ईंदासीं। बिल्कुलु। ऐं ॿी ॻाल्हि इहा त बल्लेजीअ वारनि जो जेको तारफ़ आहे, इकरार पीरज़ादो उन्हनि खां थोरो मट आहे। पार्टी हवाले सां ॻाल्हियूं थींदियूं बि आहिनि। मां शुरूआत खां वठी साईं GM सैद जे तहरीक सां सलाहियल रहियो आहियां। अॼु बि मुंहिंजो इहो ईमान आहे त सिंध जो भलो ऐं बहितरी सिर्फ़ु हिते ई आहे। पर ॿिए हंधि ॿिया जेके दोस्त बहस मुबाहिसो कंदा त आॾो वारे खे खुटाइण जी ॻाल्हि कंदा, पर हिन जेका बि ॻाल्हि कई उहा मालूमात ॾियण वारी कई, तंहिंजे करे पार्टीअ में इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते असां अनवर जे पेरनि वियासीं। बिल्कुलु। ऐं इहा ई वॾी ॻाल्हि ई त माना हू हर स्कूल ऑफ थॉट ऐं जेल में बि असां ॾिठो त मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां जे स्टडी सर्कल्स जो हू हिसो रहियो। अच्छा इकरार तव्हां पंहिंजे किताब में लिखियो आहे त जॾहिं मां नवाज़ अली खोसे सां थर में मिलियुसि त मूंखे काके अनवर जी इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त लाइब्रेरियुनि में किताब हूंदा आहिनि ऐं फील्ड में इल्मु हूंदो आहे। त तव्हां छा इहो सम्झो था त इहा ई उहा वाट आहे जंहिं ते हली सिंध जो दानेश्वर भिटाईअ खे दरियाफ़्त कंदो ऐं सिंध खे दरियाफ़्त कंदो? बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। शायदि तव्हां ॻाल्हि कई पहिरियों लोक ॾाह जी, त चाचे नवाज़ खान खोसे जहिड़ा माण्हू जेके आहे इहे समाजी साइंसदान हुआ।
छो जा असां जेॾी महिल वियासीं हुते त असां सां गॾु खोड़ सातरा थर जा अहिड़ा माण्हू गॾा जिन खे ॿ चार चार किताबनि जा जेके साहिब किताब आहे पर उन्हनि खे उहा मालूमात न हुई। हिन खे त कारूझर जे पत्थर जी मालूमात हुई। हर शइ खे उहो सम्झे पियो, सॼो थर हुनजो ॾिठल हुयो। ऐं अहिड़े नमूने सां हिते बि खोड़ सातरा अहिड़ा माण्हू हुया। पोइ अनवर साहिबु वेंदो हुयो, उन्हनि सां कचहरियूं कंदो हुयो। बिल्कुलु तव्हां सही था चओ। अच्छा, हाणे असां वटि सेशन जो टाइम ख़तमु पियो थिए। हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो त फैज़ पीरज़ादो ॿुधाईंदो आहे त डेल्टा में जॾहिं अनवर पीरज़ादो रिसर्च स्टडी पियो करे त उहो हिकु मोहाणे खां कुराड़े मोहाणे खां इंटरव्यू पियो करे। त जॾहिं उहो इंटरव्यू पियो करे त मां अकाउंट्स में कमु करे रहियो हुउमि त मूंखे सॼई ऐं चई त डेल्टा जो मसइलो इहो नोट ॻणण सां हल न थींदो, इहो हिन कुराड़े माण्हूअ खां इंटरव्यू करण सां थींदो जेको त चए त कंहिं ज़माने में पाणी एॾो साफ़ु हूंदो हो जो जॾहिं सिको उछलाईंदा हुआसीं त उहो बि नज़र थो अचे ऐं हाणे त माण्हू बि उछलिजे थो त नज़र नथो अचे। त इन वाक़िए सां असां पंहिंजे हिन सेशन जी पुॼाणी था कयूं ऐं